हाँ असांजे प्रोग्राम के अॻियां वधाईंदे दावत ॾींदसि डॉक्टर फहमीदा खे त हू स्टेज ते अचनि ऐं अॼु जी असांजी जेकी सेमिनार आहे ॾाहप ऐं दात जी लाट उन जे बारे में असांजे उन जे मक़सदनि जे बारे में असांखे ॿुधाइनि। डॉक्टर फहमीदा हुसैन। सब खां पहिरीं त भली करे आया, जी करे आया ऐं तव्हां सभिनी जी आजियां थी करियां। असांजा बुज़ुर्ग बि वेठा आहिनि, नौजवान बि वेठा आहिनि ऐं मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त जेका सॼी उमिरि असां कोशिशि कई त ख़वातीन वधि में वधि असांजे प्रोग्रामनि में अचनि ऐं शिरकत कनि, सो उहो तइदाद बि वॾे अंग में मौजूदु आहे। ऐं असांजा बुज़ुर्गनि मां असांजो साईं डॉक्टर सुलेमान शेख साहिबु वेठो आहे, साईं शम्स मेमण साहिबु वेठो आहे, अदा ताज आहे ऐं ॿिया असांजा भेनरूं बि वेठियूं आहिनि। ऐं नाला वठंदसि त वरी वक़्त जी कमी आहे, कोन था वधीक नाला वठूं। कल्चर जे हवाले सां हो ऐं हुनखे सिंध सां इश्क जे हवाले सां हिननि सभिनी मौज़ूअनि सां इश्क हो त असां इहो कोशिशि कंदा आहियूं त संदसि दिलचस्पीअ जा जेके बि मौज़ू आहिनि उहे सभु सिंध सां लाॻापियल आहिनि त सिंध जे कंहिं न कंहिं मौज़ूअ खे खणूं ऐं उन ते को प्रोग्राम करियूं। हिन वक़्त ताईं तमामु घणा लेक्चर, सेमिनार, कॉन्फ्रेंसिस, इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस ऐं फेस्टिवल्स करे चुका आहियूं। असां 24 किताब पब्लिकेशन्स आणे चुका आहियूं ऐं अहिड़ी तरह सां कमु जारी आहे। हाणे हिन प्रोग्राम जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त काफ़ी वक़्तु थियो असां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो त सिंध जा उहे अदीब, शाइर, तालीमदान ऐं वॾा माण्हू जिन सिंध जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं अर्पे छॾियूं हुयूं, उन्हनि मां के त आहिनि अदासराज जहिड़ा जंहिंजी फैमिलीअ में उहो टैलेंट आहे या उन्हनि में उहा दिलचस्पी आहे सिंध जे बारे में, त उहे उन जे बारे में प्रोग्राम कनि था। या अनवर पीरज़ादो साहिबु आहे, उन जो औलाद करे थो। बाक़ी ॿिया जेके आहिनि उन्हनि खे केरु यादि ई नथो करे। उन्हनि जो कमु तमामु वॾो आहे पर उन्हनि खे यादि नथो करे।